हिंगोलजा वासियुनि पेट्रोलियम शयुनि जी वधायल अघनि खे रद्द कंदे हुकूमत खां फौरी तौर ते वधायल अघ वापसि वठी रिलीफ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था अब्दुल जब्बार चांद की रिपोर्ट। 4 रुपया ऐं कुछ पैसा पेट्रोल डीज़ल जेको वफ़ाक़ी सरकार ये शयूं चाढ़े छॾियूं आहिनि। असीं मौजूदु आहियूं हिते टैक्सी ड्राइवर ट्रैक्टरनि जा जेके आहिनि ड्राइवर ऐं जेके किराएदार जेके टैक्सी वाईंदा आहिनि अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे टाइम जो पंहिंजा वीचार कीअं था वञनि। 15 ॾींहंनि खां पोइ वरी बम किरी थी वञे। अॼु 15 ते न हिकिड़ो असरु कयूं था, वरी ॿी 15 ते बम किरायो थो छॾे। असांखे हिन जी सम्झ में नथी अचे त रेट खे भला महीनो ॾेढ त हलाए। असां ग़रीब माण्हू, हे असांजो पेट्रोल आहे, असां हे 400 रुपए जो पेट्रोल वरितो आहे। हाणे मां अटो वठां, मां खंडु वठां, मां पेट्रोल वठां, मां काॾे वञा। असां त आवाम एॾी परेशान थिया आहियूं हिन मां। अहिड़ो त असां ज़लील ऐं ख्वार थिया आहियूं। बच्चा असांजा रोडनि ते दरबदर लॻा पिया आहिनि। रस्ते ते गाॾी बीह वई, सियारे जी सट लॻी विया। हाणे असां कंहिंखे तव्हां ॾियूं? गरीब हर शइ महांगो आहे, हर शइ चढ़ी वियो, गे महांगो आहे, खंडु हर शइ महांगो आहे। अटो कोन्हे, ख़र्च कोन्हे, काॾे वञु? महांगाई करे छॾी आहे। हे 100 रुपए जो पेट्रोल आहे, ॾिसो हे 100 जो मिलियो आहे असांखे। असां ग़रीब माण्हू अटे जी कयूं, सौदे जी कयूं, काॾे वञू? पेट्रोल जी बि कयूं, काॾे वञूं भला? घर जी कयूं, अटे जी कयूं, ॿारनि जी दवा दारू कयूं, छा कयूं? इन करे इहो तमामु एक्शन जो खयो आहे, इहो सभु ख़राबु खयो आहे। मुल्क जी हालात ख़राबु थी कंदा था, इहो थी वञी माना इमरान खान भाउ जेको हाल आहे असांजो त इहो ई सही थो मिले। काथे महांगाई हर शइ को मिले ई कोन। जाते अचे त सीर वारे वेठो आहे, बसि राति जो सुम्हूं था, निंड ई नथो अचे, बसि परेशानी हे हो जहिड़ा फसी उहे वधंदा था वञनि। महांगाईअ जे करे ॿियो वरी छा? हिननि जो इहो बि चवण जो त तेल वधण सां आम आटे जूं शयूं, गिह, तेल, खंडु ऐं ॿियूं शयूं, अटो, ॿियूं शयूं वधी थी वञनि। ऑटोमेटिक तेल वधण सां हिननि मुतालबो कयो वफ़ाक़ी सरकार खां त इन्हनि शयुनि ते कंट्रोल आंदो वञे ऐं तेल जो रेट घटि करे असांखे रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़। अब्दुल जब्बार चांद जी रिपोर्ट मां ॾिठी।